हाणे अॼु पाण पढ़ंदासीं डेसिमल जी ज़रब ऐं वंड जा उसूल। ठीकु आहे। डेसिमल तव्हां सिखी आया हो। ठीकु आहे, जंहिंखे पाण चवंदा आहियूं ॾहाई अणपूर। ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे डेसिमल सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम, जंहिंखे पाण चवंदा आहियूं 10 बुनियाद वारो सिरिश्तो। उनखे छा चइबो आहे? डेसिमल नंबर सिस्टम। हे छा आहे? डेसिमल। इन जो मतिलबु छा आहे? ॾहाई अणपूर। यानी जेको अणपूर हूंदो आहे उनखे असां ॾहाई जी सूरत में लिखंदा आहियूं। पहिरियों बि मां तव्हांखे सम्झायो आहे, थोरो मिंट में एक्सप्लेन करे वठां। मिसाल कंहिं 5 मानियूं पूरियूं खाधियूं, 6 मानी अधु खाधई या चोथों हिसो खाधई, त असां 5 हीअं लिखंदासीं, जेके पूरियूं हूंदियूं आहिनि उहे ॾहाई जे हेॾो लिखंदा आहियूं, ऐं जेके हेॾो हूंदियूं आहिनि उनखे असां असल में ॾहाई जो मतिलबु इहो आहे त हर शइ खे असां 10 हिसनि में विराईंदा आहियूं। हाणे जेका असांजी 6 मानी हुई उनखे असां हिक जेतिरनि घणनि हिसनि में विराईंदासीं? 10 हिसनि में। हाणे छो जो करे 6 मानी जेकॾहिं मिसाल चवंदासीं अधु खाधी अथई, असां हिन मां 1 2 3 4 5 हे 5 हिसा ही लकीर ॾेई छॾंदासीं। माना हिनखे असां ज़ाहिर हीअं कंदासीं 5.5। ठीकु आहे। हाणे हिन जो मतिलबु छा आहे? टोटल 10 हिसा हुया, जंहिं मंझो 5 हिसा जेको आहे सो खाई वियो। यानी 5 मानियूं पूरियूं, 6 मानी जो अधु। 10 जो अधु घणो थींदो? 5 ई थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहो हूंदो आहे हिनखे ज़ाहिर करण जो तरीक़ो। ठीकु आहे। ऐं 6.25, हाणे हिन जो मतिलबु छा आहे? त 6 त पूरा आहिनि, ॾहाई जे हेॾो आहिनि न। हे जेको आहे सो इहो घणो आहे? 100 मंझो 25। ठीकु आहे। 100 मंझो 25 जो मतिलबु छा थींदो? चोथों हिसो। ठीकु आहे। जीअं माना हे जेकॾहिं असां हीअं ज़ाहिर कयूं त हे 4 हे 5 हे 6 ऐं 7 मानी घणी? उहे सिर्फ़ु चोथों हिसो। ऐं उनखे असां ॾहाई अणपूर में कीअं ज़ाहिर कंदासीं? 6.25। छो? 100 खे जेकॾहिं असां 4 हिसनि में विरायूं त 25 25 25 ऐं 25 थींदो। सो हे थी वेंदो चोथों हिसो। जेकॾहिं असांखे 6.25 ज़ाहिर करणो हूंदो, यानी 6 सॼा ऐं 7 जेका आहे उहा मुनी, त उनखे हीअं लिखंदासीं 6.75। ठीकु आहे। हाणे यानी असांखे जेको अणपूर हुयो उनखे असां 100 हिसनि में विरायोसीं। 100 मंझो 75 हिसा घणा थींदा? ऑब्वियसली 3 हिसा थींदा। चोथों हिसो जेको 25 जो आहे, 25 जा हीअं जेकॾहिं असां विरायूं, जेका चोथी मानी आहे उनखे 25 में, यानी 100 हिसनि में टोटल विरायूं। मानी जो हिसाल जेको आहे सो तव्हांखे सम्झण जे लाइ ॾियां थो। हाणे हिन जो मतिलबु आहे जेकॾहिं हिन मंझो 3 हिसा खाई वियो, माना 75, त असां चवंदासीं जेका असां अणपूरो हुयो उनजो 3 हिसा खाई वियो, चोथों हिसो रहिजी वियो। ठीकु आहे। असां हुनखे हीअं ज़ाहिर कंदासीं 6.75। माना 6 मानियूं पूरियूं, 7 खे असां 100 में विरायासीं, 100 मंझो 75 हिसा खाई वियो, बाक़ी 25 हिसा बची पिया। ठीकु थी वियो। अच्छा, हाणे चऊं था पिया त इहा ॾहाई जी ज़रब कीअं थींदी आहे ऐं हिन जी वंड कीअं थींदी आहे। पहिरियों त असां ॾहाई जी ज़रब सिखूं था पिया जेकॾहिं ॿुड़ियुनि सां हुजे, माना 100 सां, 10 सां, 10 सां हुजे या 100 सां हुजे या 1000 या 10,000 सां, उहा कीअं थींदी आहे ॾहाई जी। ऐं उनजी वंड कीअं थींदी आहे, पोइ वरी असां सिखंदासीं। मिसाल था वठूं 56.78 मल्टीप्लाइड बाय, हाणे हीअ ज़रब कीअं थींदी? ठीकु आहे। ऐं जेकॾहिं वंड हुजे हा त उहा कीअं थींदी? ऐं जेकॾहिं वरी ॿियो आहे 56.78 मल्टीप्लाइड बाय 8.3, हाणे हीअ जेको आहे सो कीअं थींदी? हाणे ॾिसो, हे ॿुड़ियुनि जी ज़रब न आहे, हे ॿई जेको आहे सो सिर्फ़ु नंबर आहिनि। हाणे हीअ कीअं थींदी? पहिरियों हीअ मथीं सिखूं था, पोइ हिन टाइप जी सिखंदासीं। ठीकु आहे। हाणे अचो शुरू कयूं था। हाणे मिसाल तव्हांजो दर्जो आहे, मां पहिरियों बि एक्सप्लेन मुंहिंजे ख़्याल में करे आयो आहियां, 789.523 मल्टीप्लाइड बाय 100। ठीकु आहे। मल्टीप्लाइड बाय 100। हाणे ॾहाई ज़हन में रखो, ॾहाई जी जेका ज़रब हूंदी आहे न, यानी ॿुड़ियुनि सां जॾहिं ज़रब हुजे, मतिलबु ॿुड़ियुनि में मुराद आहे 10, 100, 1000, 10,000 या वंड हुजे, जॾहिं बि हिन टाइप जी दर्जे सां, यानी हे दर्जो ॾिसो ॿियो आहे नंबरनि जी सूरत में, हेॾो वारो दर्जो ज़रब कंहिंसां थिए थो? 100 हुजे, 10 हुजनि, 1000 हुजनि, यानी ॿुड़ियुनि जी ज़रब खणी चऊं त उन में छा थींदो आहे? ज़रब में ॾहाई हेॾे शिफ्ट थींदी आहे, सॼे हथ ते। ज़रब में ॾहाई हेॾे शिफ्ट थींदी, केतिरा? जेतिरा 0 हूंदा। ऐं वंड में वरी काॾे शिफ्ट थींदी आहे? हिन पासे ॾे, खॿे हथ ते। हाणे इहा ज़हन में रखो। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे सम्झायां थो। हाणे छो जो करे ॾिसो, हिते ज़रब आहे या वंड आहे? तव्हां चवंदो ज़रब आहे, ज़रब आहे त ॾहाई काॾे शिफ्ट थींदी? हेॾे। हाणे मां तव्हांखां सुवाल कंदुमि त घणा दर्जा? तव्हां चवंदो 2 दर्जा, छो जो 2 0 आया आहिनि। हाणे हिन जो मतिलबु आहे 7 8 9 हितां त पोइ हुई न। हाणे 1 हे 2 ओ हिते शिफ्ट थींदी, काथे थी वेंदी? 5 बि अॻिते अची वेंदो, 2 बि अची वेंदो, ॾहाई हाणे अची वेंदी हिते, हे तव्हांजो जवाबु थी वेंदो। हाणे 100 न आहे लिखिणो, ज़रब खां पोइ हे जवाबु आयो आहे। ठीकु थी वियो। अच्छा, हाणे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल था वठूं 5.379862 मल्टीप्लाइड बाय 10,000। ॾिसो हाणे हे आहे। हाणे तव्हां पहिरियों सुवाल इहो कंदो त भाउ ज़रब आहे या वंड? तव्हां चवंदो ज़रब आहे। ज़रब में ॾिसो ॾहाई काॾे शिफ्ट थिए थी? सॼे पासे ॾे। अच्छा, घणा अंग शिफ्ट थींदी? असां 0 ॻणींदासीं, 1 2 3 ऐं 4 0 आहिनि, त हे 1 2 3 4 0 शिफ्ट थींदी, उहो हिते अची वेंदी, 4 अंग शिफ्ट हेॾे थींदी। इन जो मतिलबु आहे 5 खां पोइ ई न, हाणे 3798.62 अची वेंदो। 5 अंग 4 अंग सॉरी हेॾे शिफ्ट थी आई। ठीकु थी वियो।
हाणे इहो हुयो ज़रब जो उसूल। हाणे आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे वंड जो उसूल सम्झो था, वंड में हेॾे शिफ्ट थींदी। हाणे जेकॾहिं मां हिन साॻे दर्जे खे ॾिसो 10,000 सां ज़रब कयो न, हाणे मां हिनखे 100 सां वंड कयां थो। हाणे तव्हांखे मां चवंदुमि त बाबा वंड में 10 काॾे शिफ्ट थींदी, तव्हांखे उसूल ॿुधायांव काॾे, लेफ्ट ते हाणे शिफ्ट थींदी। घणा दर्जा, हे हिकु हे ॿ दर्जा हेॾे शिफ्ट थींदी। हिन जो मतिलबु आहे उहो हिते अची वेंदी। ठीकु आहे। हाणे हिन जो जवाबु यानी की हिन जो जवाबु कटे सटे छा ईंदो, 537.9862। ठीकु आहे। ॾिसो पहिरियों किथे हुयो 8 खां पोइ हुई, हाणे हिकु हे ॿ दर्जा शिफ्ट थी करे हेॾे अची वई। छाजे करे हेॾे आई, लेफ्ट ते छो आई, छो जो वंड थिए पई। हाणे जेकॾहिं इहो साॻियो दर्जो मिसाल वठूं था पिया 53798.62, हाणे साॻियो ई जेकॾहिं 1000 सां ज़रब थिए हा त हाणे पहिरियों त सॉरी वंड थिए हा। हाणे पहिरियों त सुवाल कंदासीं वंड या ज़रब, तव्हां चवंदो वंड। वंड आहे त ॾिसो काॾे वेंदी, ॾाही लेफ्ट साइड ते वेंदी, हिन पासे ॾे ट्रेवल कंदी। घणा अंग, 1 2 3 अंग। तव्हां ॾिसो 1 2 3 अंग, उहो हिते अची वेंदी। हिते न लिखणो, तव्हांखे ॿीहर लिखणो पवंदो। छा लिखंदो, 53, हाणे हिते ॾाही ॾेई करे 79862। ठीकु आहे। हाणे इहो हुयो ॾाही जी ज़रब ऐं वंड जो उसूल। आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो। मिसाल तव्हांखे पेपर में हे दर्जो अची वञे, हिननि सां घणो खेॾंदा अथव एग्ज़ामिनर, हिन में पेपरनि में हिन मां घणा ईंदा अथव। मिसाल आहे 6.78329 मल्टीप्लाइड बाए 100। ठीकु आहे। बल्कि मल्टीप्लाइड बाए 1000 कयूंसि था, डिवाइडेड बाए 100 कयूंसि था। हाणे सभिनि खां पहिरियों तव्हां ज़रब कंदो, ज़रब जे नतीजे में छा थींदो, तव्हां ख़बर आहे ॾाही सॼे पासे ॾे शिफ्ट थींदी। घणा अंग, 3 अंग। इन जो मतिलबु आहे हे थी वेंदो 6, हाणे 3 अंग उहो हिते शिफ्ट करे अचोसि। ठीकु आहे। 783, हाणे हिते 0.29, हेठों वंड साॻी। ठीकु थी वियो। हाणे वरी छा कंदो, 100 सां वंड जे चकर में छा थींदो, तव्हां ख़बर आहे त हाणे वंड में लेफ्ट साइड ते शिफ्ट थींदी, जीअं तव्हांखे मां हिते ॿुधायांव। हाणे हेॾे इन जो मतिलबु आहे घणा अंग हेॾे शिफ्ट थींदी, 2, त इन जो मतिलबु आहे उहो हिते अची वेंदी। यानी इन जो कटे सटे हाणे जवाबु ईंदो 67.8329। हे तव्हांजो आंसर आहे। ठीकु थी वियो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स मोकिलियांव त इहो सॉल्व कयो, त पोइ तव्हांखे वरी हिन टाइप जी ज़रब सेखारियां। जेकॾहिं हीअं हुजे 58.329 मल्टीप्लाई बाए 7.6, यानी ॾिसो हाणे हिते बि नॉन ज़ीरो वारी ज़रब आहे, हिते बि नॉन ज़ीरो वारी आहे। इन टाइप जी ज़रब कीअं थींदी आहे ऐं पेपरनि में क्विकली कीअं कजे। वरी ॿियो एग्ज़ाम्पल सिखंदासीं जंहिंमें हे ॿई मिक्स हूंदा, यानी हिन टाइप जी ज़रब बि हूंदी, वरी मिसाल आहे हेठों ज़ीरो वारी वंड बि हूंदी। उहे कीअं कजनि इहे तव्हांखे जेको नेक्स्ट वीडियो में सेखारियां थो।